नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि। भला तन जा भाग जेके कमाए व्याकाल हीरा मोती इन्हनि वटि अथव हज़ारे लाल ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन्हनि संदा अहवाल भली लंघी वञनि मिठा साल तब जहिड़ा अथव हिन जहान में। हज़रत सईद दिल मुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ त वे वञी वटि तन जेकी वेही था ॼाणीन मिठा वे हुन साण ॿियनि मता वेही वक़्तु विञाईन। मोअज़्ज़ज़ सामईन सदर महफ़िल ऐं मुर्शिद करीम हज़रत साईं मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जा पांधीअड़ो मोहब्बत रखण वारो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। टाइम सफ़ा बिल्कुल थोड़ो आहे इंशाअल्लाह ताला 2-3 मिनटनि जे अंदरि ड्यूटी जणी आहे ग़ुलामी जणी आहे ऐं अहिड़ी ग़ुलामी अवां हिन गर्मी में ॾेई रहिया आहियो इंशाअल्लाह ताला हिन कामिलनि जे सदके ज़रूर कर्म थींदा। जंहिं कर्म जे तलब लाइ आया हो जंहिं प्यासा उञाया हिन दरिया जे किनारे ते आया हो इंशाअल्लाह ताला कुछ माणी ऐं पोइ मोटंदो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां हज़रत साईं मुर्शिद करीम मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जो 23 सालियाना उर्स मुबारक कल खां वठी वॾे शौक़ मोहब्बत अक़ीदे सां मल्हाए रहिया आहियूं। रब ताला अवां असांजी ही ग़ुलामियूं हे वेहण ॿुधण शाल पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल फरमाए ऐं जंहिं तॾे ते अवां वेठा आहियो इन तॾे जी निस्बत हज़रत साईं दिल मुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जंहिंजी डंडे ते मंज़िल मदीने जे तरफ़ हुई उन शहंशाह कलंदर जे हज़ूर उन जे नगरीअ में अवां वेठा आहियो जंहिं नगरीअ ते उन शहंशाह पंहिंजा कदम घुमाया। कदम घुमाई त दरगाह लोड़ो शरीफ थी वियो उन मिट्टीअ जो मान थी वियो उन सरज़मीन जो शान थी वियो। अल्लाह जी ज़ात पाक पंहिंजे कामिलनि ऐं सादिक़नि सिद्दीक़नि सचनि ॿारनि जे मिट्टीअ जो बि मान रखंदो आहे। अवां खे ख़बर हूंदी आम वाक़ियो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह जा कदम लॻा जबल तूर सां त रब करीम उन कदम लॻण वारे जबल जा कसम बि खयां ऐं पंहिंजे पाक कलाम में नालो जॾहिं बीबी हाजरा के जबल पहाड़ ते डुकी त उन जा रब करीम जी ज़ात उनखे पंहिंजूं निशानियूं बनाए छॾियूं। मक़ाम इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम जिथे लगा उते अल्लाह जी ज़ात नमाज पढ़ण जी जगह त मिठा हिन जगह ते हिन आस्थाने ते हज़रत साईं दिल मुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैहि जा कदम लगल आहिनि उन कदमनि जे सदके वॾा करम आहिनि।
हज़रत सईद दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जॾहिं पहिरियां हिन सरज़मीन जे अंदरि क़दम रखिया त फ़कीरनि चयोसीं ही झंगल आहे, हिते झंग जा जानवर ईंदा आहिनि, हिते झंग जा जानवर ईंदा आहिनि जेके इंसाननि खे ॾींहं जो बि तकलीफ़ ॾींदा आहिनि, तव्हां राति जो कीअं रहंदो। त हज़रत सईद दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह मथे निगाह करे ऐं भेटाईअ खे सॾु कयो। भेटाई घोट खे यादि करे फरमाइनि त सर में पखी हिकिड़ो जे मथस मारी लख जे अथस रब जी रख त सर में घुमे पियो सुरियो। अवां ख़ुदि ब ख़ुदि ॾिसी रहिया हो त वण वण जी काठी आहे, न पेना फ्लेक्स छपंदा आहिनि, न ख़ासि दावतनामा वेंदा आहिनि, पर हिन सरज़मीन जे हिन अल्लाह जे कामिलनि वलियनि जे जिथे क़दम लॻा उन मिटीअ ते अवां सभु उन शहंशाह विलायत हज़रत सईद दिलमुराद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जे हज़ूर में जॾहिं ही सरज़मीन आबाद थी, आबाद थियण खां पोइ हज़रत साईं जे ख़िदमत में फ़कीर आया त हज़रत साईं अवां जो फर्ज़ंद हज़रत साईं नूर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी तबियत नासाज़ आहे ऐं हज़रत साईं मीर मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह वरी सैलानी आहिनि, सफ़र कंदड़ आहिनि। अवां खां पोइ असांजी हिते रहनुमाई रहबरी केरु कंदो। हज़रत साईं फरमायो असां हिन तॾे ते हिन सरज़मीन ते हिन पंहिंजे हिन चबूतरे थलीअ ते उहो ज़िक्र ख़ुदावंद करीम जी लोली कई था वञूं, उहा कमाई कई था वञूं जो हिन असांजे तॾे ते जेकॾहिं केरु गैर मुस्लिम अची करे बारगाह इलाही में हथ खणंदो त मुंहिंजा करीम हिन पंहिंजे वलीअ जे सदके मूं गैर मुस्लिम जी दुआ बि क़बूल फरमा त उन जी दुआ रब रद्द न कंदो। तव्हां असां त मुस्लमान आहियूं, भागन बख़्तन वारा आहियूं जो रब ताला अवां खे ही आस्थानो नसीब फरमायो आहे। हे जेके जवान घुरंदा आहिनि उनखे घुराईंदा आहिनि। यकीन ॼाणियो तव्हां खे हज़रत साईं मुर्शिद मीर मोहम्मद फ़कीर घुरियो आहे त रब ताला अवां जी हीअ हाज़िरियूं क़बूल फरमाए ऐं हिन कामिलनि सालियनि सिद्दीक़नि जे सदके असां अवां खे सिधी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुझु ॾींहं मीटिंग करणी हुई थी हुई ऐं हिकिड़े मिंट लाइ अर्ज़ु कंदुसि उन जमायत अल फ़ुक़रा जे सभिनी मेंबरनि फ़ुक़रा फ़कीरनि सिर्फ़ु इन जे करे जो अॻे साल जुमे जे ॾींहुं दुआ हुई 1 बजे प्रोग्राम हलियो पर हेतिरी गर्मी न हुई, हेतिरी गर्मी न हुई ऐं अॼु 11 बजे एतिरी गर्मी थी वई आहे। जुमे जो ॾींहुं हो 1 बजे दुआ थी हुई त जमायत अर्ज़ु रखियो त साईं तारीख़ जी इनायत थी जीअं असांखे मोकल जी तारीख़ ॾींहुं बि मिले छंछरु आचरे जो ॾींहुं ऐं मौसम बि बहितर मिले उन जे लाइ इंशा अल्लाह ताला कुछ ॾींहंनि जे अंदरि अवां ताईं पैगाम ऐं मुक़ररु तारीख़ पहुचंदी तव्हांखे हे पंहिंजा कुलनि तां शालूं ऐं चादरूं लाहे लॻाई न पवनि, पुरसुकून वेही जे 1 बजे ताईं महफ़िल हले छा जे 2 बजे ताईं महफ़िल हले त बि छा इंशाअल्लाह ताला उहा तारीख़ अवां वटि पहुचंदी ऐं अनक़रीब अवां जे अॻियां ख़तम शरीफ़ हूअं ज़िक्र ख़ुदावंद करीम जी लोली लॻंदी आहे उहा ज़रूरु लॻंदी ऐं 5-10 मिंटनि जे अंदरि ज़िक्र ख़ुदावंद करीम जी लोली लॻंदी ऐं उहा लोली सिर्फ़ु ॿुधंदव न ॿुधी ऐं अवां पंहिंजे दोस्तनि अहबाबनि अज़ीज़नि सां गॾु वञी कंदव जे ज़िक्र लाइ हज़रत साईं फरमाईंदा त हथ पेर भली अवां जा पंहिंजे कमकार में हुजनि पर दिलि पंहिंजे यार में हुजे। हर वक्त पढ़ंदी रहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वाले टॉपिक ते असांखे ॻाल्हाइणो हो पर अल्लामा साहब काफ़ी कुझु ॻाल्हायो आहे त साईं जन ज़िक्र कराईंदा। ज़िक्र खां पहिरियां ख़तम शरीफ़ फ़कीर मुश्ताक अवां खे इज़हार कंदो ईसाले सवाब साईं जन जे हज़ूर में दुआ थींदी उन सां गॾु यकदमि ज़िक्र जूं 5 तस्बीह थींदियूं आख़िरी दुआ थींदी इंशा अल्लाह ताला दुनिया आख़िरत जा बेड़ा अवां जा पार थींदा। हिन आस्थाननि ते जेके आया आहिनि अलहमदुलिल्लाह केरु ख़ाली न विया आहिनि, यकीन ॼाणियो अवां जूं हे ख़ाली झोलियूं खणी आया आहियो रहमत सां भरपूर करे पोइ वापसि थींदव। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा